ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद जमात इस्लाहुल मुस्लिमीन रूहानी तलबा जमात पारां गॾियल तंज़ीमी ज़िले इजलास मुनक़िद। नौजवान जे सलाहियतुनि खे ॾिसण लाइ उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु घुर्जे। गॾोगॾु ख़ुदा जो ज़िक्र ऐं सुन्नत मुस्तफ़ा ते अमल करण जी ज़रूरत आहे। अॻवान जो ख़िताब। ख़बर मूजिबि जैकमाबाद जमात इस्लाहुल मुस्लिमीन ऐं रूहानी तलबे पारां गॾियल तंज़ीमी ज़िले इजलास खुलफ़ा इकराम अब्दुल गफ़ार कीर ऐं हाजी अली नवाज़ सुरहियो जी क़यादत में तोरशिया ट्यूशन सेंटर में थी गुज़रियो। हुन मौक़े ते इजलास में शरीक अॻवान पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त असांखे पंहिंजे नौजवाननि खे बहितरीन तालीम ॾियण सां गॾोगॾु उन्हनि जी सलाहियतुनि खे परखण लाइ उन्हनि खे मौक़ा मुहैया करे उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे। उन्हनि वधीक चयो त नौजवाननि सां गॾु आम इंसाननि ताईं दीन इस्लाम जो पैगाम रब्बुल आलमीन जो ज़िक्र ऐं सुन्नत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अमल करण जी बि ज़रूरत आहे। उन मौक़े ते जमात इस्लाहुल मुस्लिमीन जे ज़िले अॻवान ऐं सदर अमीर बख्श कटवार, ज़ुल्फ़कार खोसो, जहांगीर बिरोही, ख़ालिद सुबरो, अब्दुल बाक़ी केहर, जॾहिं त रूहानी तलबा जमात सूबाई अॻवान मज़ार खोसो, सदर इलाही बख्श अब्बासी, मोहम्मद ताहिर मंझो, हफ़ीज़ुल्लाह केहर, फरहान खोसो ऐं ॿिया शामिल हुआ।